नाज़रीन अव्हां खे ही ॾुख भरी ख़बर ऐं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कंबर शदादकोट ज़िले जो DHO ऐं मसीहा किरदारु अदा कंदड़ डॉक्टर ज़ुल्फ़कार अली तुंहिंजो राति देरि सां दिलि जो दौरो पवण सबबि असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। डॉक्टर ज़ुल्फ़कार अली तुंहिंजो हिकु मसीहा किरदारु अदा कंदड़ आला पाए जो डॉक्टर हुयो। हिन बहसियत डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट DHO वारे दौर में सॼे ज़िले लाइ सिहत जे मैदान में तमामु सुठा ऐं बहितरीनु किरदारु अदा कयो। हिन शदादकोट जे सिविल अस्पताल में NICVD जे मदद सां दिलि जो शोबो क़ाइमु करण में भरपूर किरदारु अदा कयो हो। सालेह खुसो, इबरत न्यूज़ शदादकोट।